ओम साईं राम। गुल ॾहूं। बाबा जिन जो झूलो, मक़सदु ऐं सिख्या। जहिड़ी तरह दरिया पार करण लाइ असां ॿेड़ी हलाईंदड़ नावक मल्लाह ते विश्वास रखूं था, साॻी तरह हिन भवसागर जे पार करण लाइ असांखे सतगुरूअ ते विश्वास करणु घुरिजे। जेके बि गुरूअ जे अनन्य भाव सां शेवा ऐं भक्ति कंदा, उहे पक ई पक मुक्तीअ खे प्राप्त कंदा। न्याय, मीमांसा या दर्शन शास्त्र पढ़ण में का ज़रूरत न आहे। सतगुरु ईश्वर रूप आहे जो भक्तनि जे भाव ऐं भक्तीअ ॾांहुं निहारे खेनि ज्ञान ऐं परम आनंद जी प्राप्ति कराए थो। श्री नाना साहिब डेंगले बाबा जिन जे सुम्हण जे बंदोबस्तु करण लाइ 4 हथ लंबो ऐं 1 हथ वेकिरो काठ जो तख़्तो आणे मस्जिद में रखियो, त बाबा जिन उन तख़्ते खे फाटल लेथड़ियूं ॿधी मस्जिद जे शाही तंबे में पींगे वांगुरु ॿधी छॾियो ऐं हुन ते राति जो सुम्हणु शुरू कयो। पर लेथड़ियूं अहिड़ियूं पतलियूं हुयूं जो तख़्ते जो भार बि मुश्किल झले सघनि, सो बाबा जिन जो वधीक भार कीअं सही सघंदियूं। राम जी लीला राम ई ॼाणे। तख़्ते जे चइनी कुंडनि ते राति जो 4 ॾीआ ॿारे जंहिं वक़्तु बाबा वेहंदा हुआ, तंहिं वक़्त जो दर्शन किन वॾ भाॻनि खे मिलियो। सभई सत्संगी अजब खाइण लॻा त बाबा जिन तख़्ते ते कीअं था चढ़नि ऐं लहनि। इहो कोतेक बि ॾिसणु घुरिजे। इन करे राति जो भीड़ वधणु लॻी त ॾिसूं बाबा जिन कीअं थो तख़्ते वारे पिंगे में लुॾे ऐं सुम्हे। बाबा जिन संदसि अंदर जो इंतज़ारु परवड़े हिकु ॾींहुं तख़्तो टोड़े ॿाहिरि खणी फिटो कयो ऐं तख़्ते वारे पींगे ते वेही लुॾण वग़ैरह जो खेल ख़तमु कयो। इन्हीअ में को शक न आहे त बाबा जिन रिद्धियुनि सिद्धियुनि जा मालिक हुआ ऐं कुझु बि करे थी सघिया ऐं मौज में अची हिन लीला जो दर्शन पंहिंजनि संगत खे करायूं। बाबा जिन जो आकार ऐं भक्तनि लाइ प्यार। बाबा जिन जे बदन जो आकार रवाजी माण्हुनि जा 2.5 हथ लंबो हूंदो हो, लेकिन हर के प्रेमीअ जे हृदय में संदन वासो हो। ॿाहिरां सभिनी सां प्यार वग़ैरह कंदा हुआ, लेकिन अंदरां बिल्कुलु त्यागी हुआ ऐं बिना स्वार्थ जे सभिनी जो कल्याण करणु चाहींदा हुआ। ॿाहिरां कॾहिं कॾहिं गुस्से में अशांत बि मालूम थींदा हुआ ऐं संसार जी ॻाल्हियुनि में फाथल ॾिसण में ईंदा हुआ, मगर अंदरूनी हर वक़्तु परमात्मा में लीन रहंदा हुआ। कॾहिं कॾहिं किन खे पथर बि हणंदा हुआ ऐं ज़ुबान मां गारियूं बि कढंदा हुआ, पर कॾहिं साॻियानी प्रेमियुनि खे छाती सां लॻाए भाकुर पाईंदा हुआ। हर वक़्तु पंहिंजे आसन ते अडोल वेठा रहंदा हुआ ऐं तीर्थनि वग़ैरह ते यात्रा करण लाइ कॾहिं बि कीन निकिता। हिकु नंढो टंडो पाण सां हमेशह रखंदा हुआ ऐं ज़ुबान ते हर वक़्तु अल्लाह मालिक हूंदो हो। 16 वरनि जी उमिरि में शिरडी में आया ऐं 3 वरनि रहण बैदि ओचितो अंतर्ध्यान ग़ाइबु थी विया। कुझु वक़्तु बैदि निज़ाम रियासत जे औरंगाबाद जे वेझो वञी प्रकट थिया ऐं चांद पाटिल जे ॾिन सां गॾिजी वरी जॾहिं शिरडी में पधारिया, तॾहिं संदन आयु 20 वरनि जी हुई ऐं पोइ लॻातार 60 साल शिरडी में निवास करे 1918 में ब्रह्मलीन थिया, जंहिं वक़्तु संदसि उमिरि लॻभॻि 82 वरनि जी हुई। उन मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त संदन जनमु 1838 में थियो हूंदो। आदर्श ऐं सिख्या। 17वीं सदीअ में संत रामदास प्रकट थिया। हिननि गऊ ऐं ब्राह्मण जे रखिया लाइ कुझु हद ताईं सफलतापूर्वक कमु कयो। साईं बाबा जिन 200 वरनि खां पोइ प्रकट थिया। तंहिं विच में हिंदुनि ऐं मुस्लमाननि जे विच में वेर विरोध वधी वियो हो। बाबा जिन उन वेर विरोध जे लाइण लाइ प्रकट थी पंहिंजे जीवन में साबित करे ॾेखारियो त हिंदुनि जो राम ऐं मुस्लमाननि जो रहीम ॿई हिकु ई आहिनि, यानी हिंदू ऐं मुस्लमान ॿई पाण में भाउर आहिनि ऐं ॿिन्ही खे पाण में भाउरनि जा रुली मिली हलणु घुरिजे ऐं राष्ट्र एकता क़ाइमु करणु घुरिजे। मस्जिद में धूणी दुखाए रहणु, रामनवमी ऐं अर्श वग़ैरह जा मेला मल्हाइण जे पुठियां इहा ई भावना हुई त मुझ में राम, तुझ में राम, सब में राम समाया, सबसे कर ले प्यार जगत में कोई नहीं अपना पराया। मुझ में राम, तुझ में राम, सब में राम समाया,
सबसे कर ले प्यार जगत में, कोई नहीं अपना पराया। बाबा जे जीवनी मां इहो ई साबित थो थिए त योग, वैराग, तप, ज्ञान वग़ैरह जे रस्ते ते हलंदड़नि खे सभिनी प्राणियुनि में ईश्वर पसण जो अभ्यास करणु घुरिजे। शुभ कम करण जी इच्छा वारनि खे अवल ॿियनि जे भले ऐं भलाईअ में उमली जीवन व्यतीत करण सां ई ईश्वर प्राप्ति थी सघंदी, न त कयल सभु जप तप निसफल थी वेंदा। संसार में बेखी गुरु जाम आहिनि कि हिकु हथ में यकतारो या वीणा, ॿिए हथ में खड़ताल खणी दर दर ते पंहिंजो निमाउ कंदा आहिनि। अहिड़ा गुरु शिष्यनि जे कननि में मंत्र फूके संदसि माल खे पिया तिकींदा आहिनि ऐं धर्म जो फ़क़ति ॿाहिरां ढोंग रखंदा आहिनि। अहिड़ा बेखी ऐं ढोंगी गुरु हक़ीक़त में अंदर जा अपोतुर ऐं अधर्मी हूंदा आहिनि। अहिड़नि अपोतुनि गुरुनि जी दर्शन करण सां मन में का बि शांती या थधाइण पैदा कान थींदी आहे। हेॾां श्री साईं बाबा धर्म जो को बि ॾेखाव की न कंदा हुआ। संदन दर्शन करण सां मन में थधाइण ऐं शांती यकदमि पैदा थींदी हुई। शास्त्रनि में गुरु ॿिनि क़िस्मनि जा चयल आहिनि। नित्य गुरु, जिन जी संगत करण सां शिष्यनि ते सुठनि गुणनि जे वाधारे थियण बदिरां ख़राब गुण धीरे धीरे अची वासो कंदा आहिनि। ॿिया अनंत गुरु, जिन जी उपदेश सां उत्तम गुणनि जो विकास थींदो आहे ऐं चित्त शुद्ध थींदो आहे, विवेक जो वाधारो थींदो आहे ऐं भक्ति मार्ग ॾे लाड़ो थींदो आहे। अहिड़ा ई सचा सदगुरु शिष्यनि खे भवसागर खां पार करे सघनि था ऐं श्री साईं बाबा उन ई ऊच कोटि वारो सदगुरु हो। जेके बि भक्त वटि ईंदा हुआ तिन खे संदन पुछण खां अॻु में ई संदन मन जो हाल ऐं किन घटनाउनि मां निंगण जो अहवाल पाणे ई ॿुधाए हिन जो मन में विश्वास पैदा कंदा हुआ ऐं चवंदा हुआ त मां अव्हां जे अंदर में वेठल ईश्वर जो दर्शन पियो करियां। अव्हीं ऐं मां ॿई हिकु रूप आहियूं। अव्हीं बि जे अहिड़ो अभ्यास कंदा त अव्हीं बि सभिनी में ईश्वर पसे सघंदा। जंहिंखां पोइ तव्हांखे दोस्त या दुश्मन ॾिसण में कीन ईंदा ऐं जीवन मुक्त पद ते पहुचाए परमात्मा में लीन थी वेंदा। बाबा जिन पाण में जीवन मुक्त हुआ। जेके भक्त खेनि ईश्वर रूप सम्झी अची सेवा कंदा हुआ तिन खे बाबा जिन चवंदा हुआ त सुम्हंदे जाॻंदे, खाईंदे पीअंदे, वाड़े या खेत जी संभाल कंदे, हलंदे चलंदे, ॿिए कहिड़े बि कमु कंदे अल्लाह मालिक खे यादि करियो। लेकिन भगत संदने नाले जे उथंदे वेहंदे सिमरन कंदा हुआ। शिरडी वासियुनि जा के भाग अची जाॻिया जो साईं बाबा जहिड़े सचे सदगुरुअ संदन ॻोठ में अची वासो कयो, जंहिं करे खेनि हर रोज़ संदन दर्शन करण जो लाभ मिलियो, संदन सिख्याउनि सुणण जो वजु मिलियो ऐं संदन पौतुर रहणीअ जो प्रभाव मथन थियो। शिरडी जे भक्तनि जी इच्छाउनि पूरन करण लाइ साईं बाबा जे साकार रूप धारे अची पधारियो। सचनि भक्तनि खे हिननि पाण न छिके वरितो, जिन खे पूरो पतो पइजी सघियो त साईं बाबा बराबरि ईश्वर रूप आहिनि। तंहिं हूंदे बि मंझंदि नम्रता एतिरी हूंदी हुई जो प्रार्थना महिल हमेशह चवंदा हुआ त हे पिता, मां अव्हां जे दासनि जो दास, अव्हां जो ऋणी कर्ज़दार आहियां। अव्हां जे दर्शन करण सां मुंहिंजे मन खे शांती मिली आहे। अव्हां जे परोपकार करे ई मूंखे अव्हां जे चरणनि जी शेवा प्राप्त थी आहे, जंहिं करण मां मूंखे धन्य थी सम्झां। कहिड़ी न नम्रता हिन प्रार्थना में समायल आहे। ज़ाहिरी तौरु बाबा जिन संसारी पदार्थनि जो उपयोग कंदा हुआ, पर अंदर में उन्हनि पदार्थनि लाइ का बि इच्छा कोन हूंदी हुई। ॿाहिरां प्रेमनि सां खिलंदा, ॻाल्हाईंदा ऐं खाईंदा हुआ, लेकिन अंदर में अल्लाह मालिक जो जाप पियो हलंदो हो, यानी त हू सिद्ध चेतन स्वरूप हुआ, जंहिंमें सभु इच्छाऊं ऐं चेष्टाऊं आराम ऐं शांती में हुयूं। नानावली नाले हिकिड़ो अनोखो ऐं विचित्र व्यक्ति बाबा जिन जे सभिनी कार्यनि जी देखभाल कंदो हो। हिकु दफ़े बाबा आसन ते विराजमान हुआ त नानावली अची चयो, उथो त मां गादी ते वियां। बाबा जिन यकदमि उथी खड़ा थिया ऐं नानावली आसन ते वेही रहियो। थोरी देरि खां पोइ बाबा जिन खे चयईं त हाणे वरी अची तव्हां आसन ते वियो, ऐं बाबा जिन संदसि चवण मूजिबि यकदमि ईअं कयो। मतिलबु त बाबा जिन मान अपमान खां मथे हुआ।
नानावली बाबा जी अहिड़ी नम्रता ॾिसी संदनि चरण ते किरी पियो ऐं डोड़ पाए ॿाहिरि निकिरी वियो। श्री साईं बाबा जी वॾे में वॾी खूबी। बाबा जी जी वॾे में वॾी खूबी इहा हुई जो कॾहिं बि कंहिंखे सॾु करे या कोठे आसन या प्राणायाम करण जी आज्ञा कीन ॾिनऊं, न की कंहिंखे ख़ासि उपासना करण लाइ चयऊं, न की कंहिंखे कन में को मंत्र फूकियऊं। सभिनी खे चवंदा हुआ त चतराई ऐं साणप छॾे हर वक़्तु साईं जो सिमरन कंदा रहो। सभिनी प्राणियुनि खे पाण जहिड़ो सम्झी उन्हनि सां पाण जहिड़ो वर्ताव करण सां अव्हां जा बंधन आहिस्ते आहिस्ते टुटंदा वेंदा ऐं अव्हीं मुक्तीअ खे प्राप्त कंदा। तप, त्याग, अष्टांग योग वग़ैरह जूं साधनाऊं सिर्फ़ु ब्राह्मण लाइ संभव ऐं ज़रूरी आहिनि, खत्रियुनि ऐं वैश्यनि ऐं शूद्रनि लाइ ज़रूरी न आहिनि। मन जो सुभाउ आहे ख़्यालु डोराइणु, जिन खां सवाइ मन हिकु खन बि रही न सघंदो, लेकिन अव्हीं खेसि कंहिं ॻाल्हि में लॻाईंदा त उन ॻाल्हि जो ई चिंतन कंदो रहंदो। पर जे अव्हीं पंहिंजे मन पंहिंजे गुरूअ खे अर्पण कंदा त तव्हांजो मन गुरू जो ई चिंतन कंदो रहंदो। अव्हीं पाठक पिणु साईं बाबा जिन जी वॾाई, महानता ऐं श्रेष्ठता पढ़ी चुका आहियो। इहो ख़्यालु ऐं ध्यान सां पढ़णु ऐं ॿुधणु ई साईं बाबा जो कीर्तन आहे। संतनि जूं कथाऊं ॿुधणु ऐं पढ़णु एतिरो कठिन कमु नाहे जेतिरो ॿियनि साधनाउनि जी साधना करणु। परमात्मा ऐं संतनि जूं कथाऊं ॿुधणु ऐं पढ़णु आहे संसारी जा ख़्याली डप दूरि करणु, आत्मैतिक रस्ते ते चाढ़े चाढ़णु। कथाऊं ॿुधी अव्हां मूजिबि हलण ऐं रहणी हलण सां सभिनी जातियुनि जा इंसान शुद्ध ऐं पवित्र थी सघंदा। जे अव्हीं संसारी कमनि में कंदे बि पंहिंजो मन ऐं चित ईश्वर ऐं अल्लाह मालिक जे कथाउनि में लॻल रखंदा, तव्हांखे पक ई पक कंहिं वक़्तु प्रभु पंहिंजी कृपा कंदो। हाणे सुवाल थो उथे त अहिड़े सवले उपाउ ऐं साधन जो सहारो माण्हू छो नथा वठनि। जवाबु आहे त परमात्मा ऐं संतनि जी कृपा खां सवाइ परमात्मा जी कथाऊं ॿुधण जो मौक़ो कीन मिलंदो। सत्संग में अचण बैदि ई कथाऊं ॿुधण में रुचि ऐं शौक़ु पैदा थींदो। सत्संग में रुचि वधाइणु साहे परमात्मा जी कृपा जी पहिरीं निशानी। संत सामगम या संतनि जे संग ॾांहुं जंहिं लाड़ो वधंदो, तीअं संतनि जे वाक्यनि, उपदेशनि, सिखियाउनि ऐं कथाउनि ॿुधण करे चित वधीक बि वधीक शुभ थींदो वेंदो। मन जी मलिनता दूरि थी वेंदी ऐं हृदय जूं ॻंढियूं खुली पवंदियूं। तंहिंखां पोइ अहंकार ऐं जनम मरण जे चकर खां मुक्ति मिलंदी ऐं ईश्वर मां मिलाप थी वेंदो जो सच्चिदानंद ऐं चेतन स्वरूप आहे। मथीं मंज़िल ते पहुचण बैदि संसारी विषयनि मां मज़ो ऐं सवादु नथो अचे। दुख ऐं सुख में इंसान खे हिकु जहिड़ी रहण जी शक्ति प्राप्त थिए थी ऐं हमेशह आत्म आनंद में स्थित रहे थो। हीउ सभु लाभ संतनि जे संग करणु, कथाउनि ॿुधणु ऐं उन्हनि ते अमल करण सां ई प्राप्त थी सघंदो। प्यारा पाठको, गंगा, जमुना, गोदावरी, कृष्णा ऐं कावेरी आदि पवित्र नदियूं संसार जे माण्हुनि जा पाप बराबरि धोइनि थियूं, पर उहे पवित्र नदियूं पिणु चाहींदियूं आहिनि त जॾहिं असां वटि में सचा संत अची पंहिंजा चरण धोईंदा, तॾहिं असां में संसारी जीवन जे कठे थियल पापनि जी मेल धोपे साफ़ थींदी। संतनि जो संग जो वॾो मातम आहे। गुज़िरियल जन्मनि जे पुण्य कर्म करे संतनि जो संग मिले थो, जंहिंजे संग में ईश्वर जे कथाउनि ऐं कीर्तन वग़ैरह जो लाभ मिले थो। कलयुग जे ज़माने में लगातार नाम सिमरण ऐं सत्संग करण सां जीव मुक्ति पाए ईश्वर सां लीन थी सघे थो। श्री साईं बाबा अहिड़ो ई प्रभु सां मिलण वारो सचो संत हो, जिन जे शरण वठण सां केतिरनि प्रेमियुनि ऐं सत्संगनि जो उद्धार थियो वियो। परमात्मा या ब्रह्म जा ॿ स्वरूप आहिनि, निर्गुण यानी निराकार ऐं सुगुण यानी साकार। किन माण्हुनि जो निर्गुण नाकार में ऐं किन जो सुगुण ऐं साकार जी उपासना में दिलि लॻंदी आहे। सुगुण उपासना सवली आहे छो त मनुष्य ख़ुदि शरीर ऐं इंद्रियुनि जो आकार आहे ऐं सुगुण उपासना खेसि स्वाभाविक सवली मालूम थिए थी। सुगुण उपासना करण खां पोइ प्रेम ऐं भक्ति में वाधारो थिए थो, जो पोइ निर्गुण उपासना करण में मदद ॾिए थो। मूर्तियूं, वेद, अग्नि, प्रकाश,
सूरज, जल, ब्राह्मण आदि सत उपासनाऊं शास्त्रनि में चयल आहिनि, पर उन्हनि सभिनी खां सुठी सुगुण उपासना आहे सदगुरु उपासना, छो त हू ई ईश्वर जो देवधारी हलंदड़ चलंदड़ सुगुण साकार स्वरूप आहे। श्री साईं बाबा जा भक्त खेसि ईश्वर अवतार करे मञींदा हुआ, छो त हू शांत स्वरूप सरल स्वभाव वारा ऐं सत्पुरुष हुआ। जहिड़ी तरह गंगा नदी समुंड ॾांहुं वेंदे वाट ते गर्मीअ जे सितायल जीवन खे थधाण पहुचाए आनंदित करे थी, वण टिणनि खे नई हयाती ॾेई उन में नवां फल पैदा करे थी, उञायल जीवन जे उन खे तृप्त करे थी, साॻी तरह साईं बाबा जहिड़ा संत ऐं महापुरुष पंहिंजे जीवन काटींदे ॿियनि जीवन खे सुख ऐं शांती पहुचाईंदा आहिनि। भॻवान श्री कृष्ण साफ़ चयो आहे त संत मुंहिंजी आत्मा आहिनि ऐं मुंहिंजा ज़िंदह परमात्मा ऐं स्वरूप आहिनि, मां ख़ुदि उहो ई आहियां। उन मूजिबि सच्चिदानंद रूप पार ब्रह्म परमात्मा साईं बाबा जे रूप में शिरडी में अवतार वठी आयो। तत्रीय उपदेश में ब्रह्म खे आनंद कोठियो वियो आहे ऐं उन ई आनंद जी प्रक्षित अनुभव शिरडी में साईं बाबा जे भक्तनि खे मिलियो। किन खे चवण झूलाइण, किन खे सोपारी पान वग़ैरह ॾियणु, किन खे इत्र ऐं चंदर लॻाइणु, किन खे नवेद्य यानी प्रसाद वग़ैरह खाराइणु, किन खे चरणनि धोअणु, किन खे आसन ऐं विहाणे अर्पण करण जी उपासना मां इहो आनंद प्राप्त थियो। साईं बाबा माठ मीठ में सभिनी भक्तनि जी उपासना स्वीकार कंदा रहंदा। डॉक्टर पंडित जे चंदन तिलक उपासना। हिकु भेरे डॉक्टर तात्या नुलकर जो मित्र डॉक्टर पंडित बाबाजी जे दर्शन करण लाइ शिरडी में आयो। बाबाजन खे प्रेरणा करे कुझु वक़्तु वेठो त बाबाजन खेसि दादा भट्ट केलकर वटि वञी रहण लाइ मोकिलियो। ॿिए ॾींहुं ॿई ॼणा गॾिजी मस्जिद में आया। डॉक्टर पंडित पूॼा जी थालीअ मां चंदन खणी बाबाजन जे मस्तक ते यानी निरड़ ते लॻायो। हिन खां अॻे कंहिं बि भक्त पाण में बाबाजन खे मथे ते चंदन लॻाइण जी हिमत कान साड़ी हुई। तंहिं करे सभई अजब में पइजी चवण लॻा, हीअ उपासना आहे या गुस्ताखी। पर बाबाजन शांत चित वेठा रहिया ऐं हिकु अखर बि कान ॿोलिया। फ़क़ति प्रेम भगत मालसापति बाबाजन खे गले ते चंदन लॻाईंदो हो। संध्या जे वक़्तु दादा भट्ट बाबाजन खे चयो त भॻवान, अवां ॿियनि खे मथे ते चंदन लॻाइण त कीन ॾींदा हुआ, पर अॼु डॉक्टर पंडित खे कीअं लॻाइण ॾिनो? बाबाजन जवाबु ॾिनो त डॉक्टर पंडित मूंखे पंहिंजे गुरु रघुनाथ महाराज काका प्राणिक समान सम्झी उन गुरु भावना सां चंदन जो तिलक लॻायो। पोइ मां हिन खे कीअं रोकियां? अवी भले डॉक्टर पंडित खां हिन बारे में पुछो। डॉक्टर पंडित जे पुछण ते ॿुधायो त मां बराबरि पंहिंजे गुरू काका प्राणिक खे हमेशह निरड़ ते तिलक चंदन लॻाईंदो आहियां, पर बाबाजन कॾहिं कॾहिं त शिव महाराज जो रुद्र अवतार धारण करे पूॼा जी थाली भक्तनि जे हथ मां फ्री खणी फिटी कंदा हुआ। उन वक़्तु कंहिं बि भक्त खे हिमत कोन थींदी हुई जो संदसि वेझो वञे। जहिड़ी तरह नृसिंह भॻवान अवतार जे वेझो वञण जी श्री नारायण जी, लक्ष्मी जी या कंहिं बि देवता पाण में हिमत न सारी। रवाजी तौरु त बाबाजन बिल्कुलु मोम दिलि जा हुआ ऐं सभिनी भक्तनि खे माउ जहिड़ो प्यारु ॾींदा हुआ ऐं भक्तनि जे प्यारु करण सां ई खेनि मज़ो ऐं आनंद ईंदो हो। हाजी सदक फाल्की जी कथा। साॻे वक़्तु ईअं हिसाबु लॻाइण बि ॾुखियो आहे त साईं बाबा पंहिंजे भक्त खे कृपा पात्र कॾहिं सम्झंदा। कल्याण निवासी सादिक फाल्की हज करण खां पोइ शिरडी में आयो ऐं चावड़ी जे उत्तर तरफ़ अची रहियो। बाबाजन हिन सां 9 महीननि ताईं मस्जिद में अंदरि अचणु या मस्जिद जे ॾाखिल चढ़ण जी न फ़क़ति आज्ञा न ॾिनी, पर मना करे छॾी। हू बार बार मस्जिद में आयो पर निराश थी हलियो वेंदो हो। वीचारो मुंझी पियो त मूंखां कहिड़ी ख़ता थी आहे जो अंदरि अचण जी आज्ञा नथी मिले, पर किन भक्तनि चयसि त दिलि न लाइ। बाबाजन जे ख़ासि वक़्तु शाम जे महफ़िल कोशिशि कंदो रहो। सादिक खादकी शाम खे अर्ज़ु कयो ऐं हिन खे सिलदारी ॾिनी त अल्लाह मालिक सभु भली कंदो। विच मिलण ते हिकु दफ़े शाम बाबाजन खे चयो त साईं बाबा ॿुढे हाजी सदक खे अवी कहिड़े सबब करे मस्जिद में अचणु नथा ॾियो। ॿिया भक्त
पंहिंजे मर्ज़ीअ मूजिबि पिया अचनि वञनि, कृपा करे हिकु भेरो हिन ते आसीस करियो। बाबा जी जवाबु ॾिनो, श्यामा तूं अञा नादान आहीं। जॾहिं अल्लाह नथो खेसि अचणु ॾिए त मां छा करियां? अल्लाह जी कृपा बिना मां बि मस्जिद जी ॾाकण नथो चढ़ी सघां। तूं हिन खां पुछी अचु त 12वें कुएं जे हेठां पगडंडीअ ते अचण लाइ तयारु आहीं? हाजी सदीक़ जे हा करण ते बाबा जिन वरी श्यामा खे चयो त वञी पुछीसि त 40,000 रुपया चइनि किस्तनि में तयारु आहीं? हाजी जवाबु मोकिलियो त मां 40,000 त छा, पर 40 लख रुपया ॾियण लाइ तयारु आहियां। बाबा जिन वरी चवाए मोकिलियुसि त मां मस्जिद में हिकु बकरो हलाल करण वारो आहियां, तोखे गोश्त खपे या मगज़ या अंडकोश? हाजी जवाबु श्यामा मार्फत मोकिलियो त जेकॾहिं मूंखे बाबा जिन जी थालीअ मां हिकु ग्रह बि मिलंदो त मां पाण खे वॾो भाग्यवान सम्झंदुसि। इहो जवाबु ॿुधी बाबा जिन जोश में अची मिटीअ जो बर्तन ऐं पाणी जी घाघर खणी फिटा कया ऐं पंहिंजे कफणी खणी सिधो हाजीअ जे घर विया ऐं चवणु लॻसि, तूं अजायूं नमाज़ूं पढ़ी पंहिंजो ॾेखा छो करे रहियो आहीं? क़ुर शरीफ़ जो पढ़णु ईअं थींदो आहे छा? तोखे अंदर में हठ आहे त मां मके जो हज करे आयो आहियां, पर तूं मूंखां भिन्न न आहीं। हाजी इहे लफ़्ज़ ॿुधी घबराइजी वियो ऐं चुप रहियो। बाबा जिन मोटी मस्जिद में हलिया आया ऐं अमन जूं के टोकरियूं ख़रीद करे हाजी खे ॾियारे मोकिलियूं ऐं पोइ वरी बाबा जिन पाण हिन जे घर विया ऐं 50 रुपया रोक कढी खेसि ॾिनऊं। उन बैदि ई बाबा जिन हाजी सदक सां प्रेम करणु शुरू कयो ऐं पाण सां गॾु विहारे खाइण पिण लाइ खेसि चवंदा हुआ। हाजी बि पंहिंजे मर्ज़ीअ मूजिबि सदक मस्जिद में पियो ईंदो वेंदो हो ऐं कॾहिं कॾहिं बाबा जिन खेसि के रुपया पिण भेट ॾींदा हुआ। अहिड़ी तरह हाजी बाबा जिन जी कृपा पात्र बणिजी दरबार में शामिल थियो। भयंकर तूफ़ान ऐं बाहि खे शांति कराइण। हिकु भेरे संध्या जे वक़्तु शिरडीअ में हिकु भयानक तूफ़ान बरसाति करे आसमान कारनि बादलनि सां छांइजी वियो। हवा बिल्कुलु तेज़ हली रही हुई। आसमान में विझ ऐं गिजगोड़ जा वाॼा वॼी रहिया हुआ। जेॾां निहार ओॾी महिल ॿोॾि पई ॾिसणु आई। शिरडी जा माण्हू, पशुऊं, पखी डप पिता अची मस्जिद में इकट्ठा थिया। सभिनी श्री साईं बाबा खे अची अर्ज़ु कयो त कृपा करे हिन संकट खे दूरि करियो। बाबा जिन खे दया आई ऐं ॿाहिरि निकिरी मस्जिद जे वेझो बि बादलनि ॾांहुं मुंहुं करे चयऊं, बसि कयो, हाणे शांती कयो। कुझु समय खां पोइ जॾहिं तूफ़ान ऐं वर्खा जो रुख घटियो ऐं आसमान में चंडु ॾिसण में आयो, तॾहिं सभु ख़ुशि थी घर मोटी विया ऐं बाबा जिन जी वाह वाह कंदा विया। ॿिए दफ़े वरी मंझंदि जे धूणी जी अग्नि चिभू कढंदे छित ताईं वञी पहुती। बाबा जिन सां सिधो ॻाल्हाइण जी कंहिं बि हिमत न साड़ी। फ़क़्ति पाण में सुसपुस कंदा रहिया त अग्नि ते पाणी विझूं या ॿियो को उपाय करियूं। बाबा जिन संगत जो अंदरि परोड़े पंहिंजो सटको डंडो खणी थंबे ते ज़ोर सां धकु हणी चयऊं, हेठि लहो, हाणे शांति कर। इन खां पोइ बाबा जिन जे लठ जे हर हिक ठोकर सां अग्नि शांति थींदी वई ऐं आख़िर हमेशह जा ॿरण लॻी। मतिलबु त अवतारी पुरुष साईं बाबा जे शरण वठण सां सभिनी कष्टनि जो छुटकारो थिए थो। तंहिं करे जेको साईं बाबा में विश्वास रखंदो तंहिंखे ईश्वर प्राप्ति जल्दी नसीब थींदी ऐं जेको संदसि शरण में अची निष्काम शेवा कंदो तंहिंजूं सभु इच्छाऊं पूरियूं थींदियूं रहंदियूं ऐं निष्कामना वारे पद खे पहुचंदो। ओम साईं राम। गुल ॾहो पूरो थियो।